हेड़ा चाचा खैर ताए? अब्बा दावेलन चिट्ठी मोकली है। हाँ? पुट गुलाम हुसैन पढ़ी दिस पुट। 5 ॾींहनि अंदर 5 लख रुपया, 10 बोस्कीअ जा फटका, 10 सोन ज़ंजीरूं ऐं वाचूं मोकिलियो, न त असीं तव्हांजा महिमान आहियूं। पर यह चिट्ठी आहे कंहिंजे नाले सां? सदोरो धाड़े। सदोरो? चाचा हाणे छा कजे? अब्बा घर तड़ अलाह तला विकणंदासीं, बब रक़म थी कोन सघंदी। अब्बा पाण वटि त को हथियार बि कोन्हे को, जे हला करे आया त मुंहुं कीअं ॾींदासीं? अकबर साईं सां हली वञूं, शायदि हू का मदद करे। ठीकु आहे चाचा, हलो त हलो, देर न आहे करणी। हा अब्बा हलो। पर अब्बा तूं हिते हुज, असीं ॻोठ जा 2-4 माण्हू वठी था वञूं। अब्बा गुलाम हुसैन पुट अच। अब्बा साईं असीं इन करे हाज़िर थिया आहियूं, अमी ॿुधायो त छा करियूं? चाचा मां छा थो चई सघां? कमदार बाबा बाबा तुंहिंजो ख़्यालु छा आहे? बाबा साईं चिठीअ जी बि ख़बर ई कान थी पए, अलाए जे असली आहे कि अलाए जे नकुली आहे। साईं ईअं भला नकली चिठी केरु लिखी मोकिलींदो? छो भला तूं ॿाहिरि को सदोरे जा हथ अखर सुञाणी कीअं? चिठी मिली कंहिंखे आहे? साईं चाचे खे अलाए केरु ॾेई वियो आहे। साईं इहा चिठी जंहिं मूंखे ॾिनी सो बि दाड़ियल ते लॻो। जेकॾहिं चिठी सदोरे जी आहे त पोइ सरकार सदोरो ईअं त कोन छॾींदो न। साईं असीं त मारू माण्हू आहियूं, आणियूं ऐं चाड़ियूं, एॾी वॾी रक़म किथां आणींदासीं? चाचा भला मां छा थो करे सघां? पर साईं अवां वरी बि हलंदी पुॼंदी वारा आहियो, असांजी कुझु त मदद करियो। चाचा सदोरे असां सां जेकी कुझु कयो तंहिंजी अव्हांखे ख़बर कान्हे? पोइ साईं असीं केॾां वञूं, कंहिंखे वञी चऊं साईं? हा हिकिड़ी सलाह अथव, लॾे अची मुंहिंजे ॻोठ वियो, पोइ गॾिजी मुंहुं ॾींदासीं। साईं किथे अची लॾा रोलियूं, अमां त पाण मोकल ॾिनी हुई त वेठा हुजूं। चाचा मुंहिंजे वस में जेका ॻाल्हि हुई साम्हूं कई, वधीक बि मां कुझु नथो करे सघां।
तोखे ही सभु ॻाल्हि केरु थो अची ॿुधाए? ॻोठ जूं मायूं, ॿियो केरु ॿुधाईंदो मूंखे? मुंहिंजो धाड़ेल सां ठहण ॻोठ वारनि खे कोन वणियो आहे छा? इहा का सुठी ॻाल्हि आहे जेका माण्हुनि खे वणंदी। धाड़ेल त चाचा जमाल सां ठहियलु आहे, इन ॻाल्हि जी तोखे ख़बर हुई? जेके कुझु बाबा कयो उहो तूं बि कंदे। मां ख़ुशी सां हिन वाट ते पियो हलां। मां हमेशह चाचा जमाल जे ओबत हलण ते चाहियो, पर चाचा जमाल मुंहिंजे लाइ का वाट ई कान छॾी। तूं हिन वाट ते न हली हा त छा थी पिया? इहा वाट मूंखे विरसे में मिली आहे, मां छा करियां? इहो सभु मुंहिंजे करे थियो आहे। मां ॾाढी निभागी आहियां। न सैनी, मां तोखे हिन ॻाल्हि जो ॾोही नथो चवां। तूं त पाण मूं वांगुरु मजबूर हुईं। मर्द बि मजबूर थींदा आहिनि छा? हा सैनी, के मर्द हालतुनि सां मुक़ाबिलो न करे सघंदा आहिनि ऐं मजबूर थी पवंदा आहिनि। तूं पाण खे एतिरो हीणो छो थो सम्झी? ज़ैनी, मूं उहे ॻाल्हियूं बि क़बूल कयूं जेके मूंखे न आहिनि वणंदियूं। तो मूंखे बि क़बूल कयो। पर हिन ॻाल्हि जो वण या न वण सां को वास्तो कोन्हे। फौजिया तोखे वधीक वणंदी हुई न? अॼु वरी तूं फौजिया जी ॻाल्हि कई। तूं वरी कॾहिं फौजिया सां मिलियो आहीं? हा, तव्हीं छा था सम्झो? सदर पाण मुरादो ॻोठ खे साड़ियो आहे। पर पैसनि लाइ त चिठी सदोरे मोकिली हुई। सफ़ा के दरवेश आहियो। वॾा, तूं छा थो सम्झे? असल ॻाल्हि इहा आहे छा? ॿुधो वॾो, धाड़ा असां बि आया, माण्हू अॻुवा असां बि कया, पर जंहिं बि दर में हथु विधो हूंदोसीं त ॾिसी वाइसी विधो हूंदोसीं। सदोरे खे पंहिंजे हाल जी ख़बर कान हूंदी छा? सदोरे जेतिरी रक़म असां खां घुरी हुई ओतिरी त असां में पहुची कान हुई। पोइ बाक़ी इहो सिर्फ़ ॻोठ खे बाह ॾियण जो बहानो हो। इन ॻाल्हि में सौ सिधो हथु अकबर साईं कमदार जो हूंदो। हथु आहे हिननि सां कहिड़ी दुश्मनी सदोरे जी? इन ॻाल्हि जो शक असांखे अॻु में बि हो ऐं हाणे त असांखे पक थी वई आहे। सदोरो अकबर साईं सां ठही वियो आहे, इहा ॻाल्हि बराबरि असां अॻे बि ॿुधी हुई। अकबर साईं असांखे चयो त मां बेवस आहियां। इहा सॼी चालाकी हुई। असां त अकबर साईं खे ॾाढो अशराफ ऐं ग़रीबनि जो हमदर्द सम्झो। ऐं निकितो वरी जमाल साईं खां ॿरतियूं कसर। जेको कमु चाचो न करे सघियो उहो भाइटियो करे वियो। असांजा त घर घाट रुली विया। असीं कंहिंखे चऊं छा कयूं, केॾा वञूं? नूरल, छा तूं असांजी मदद कंदे? नूरल जो सिर बि संगत लाइ हाज़िर आहे।
तू ये ऊंच तो मुंहिंजो अचणु शायदि तोखे मञियो कोन। यो तू तो चवी जेको इतना साल कॾहिं भुलिजी बि ते कोन आई और याद भी कोन आयसि। फौसी मूं तोखे विसारियो ई कॾहिं हो। मां तुंहिंजे घर मां त निकिरी वियसि ऐं शायदि तुंहिंजे ज़हन मां बि निकिरी वियसि। न फौसी, मुंहिंजे ज़हन में मुंहिंजे मन में तो लाइ अॼु बुआ साॻी जाइ आहे। पर उते हिकु हीअ औरत बि त रहे थी।